मां मर्दन जे खिलाफ मर्दन खे ही इस्तेमाल मजबूत मर्द जो सहारो हुयुसि उनखे पंहिंजे पेरनि में नथा झुकायूं। पर मेरे सां मुंहिंजो निकाह थी वियो आहे, सॼी ज़िंदगी मां बेवान वारी गुज़ारींदसि। तुंहिंजी ॿी शादी थींदी। चालान धोखो उनजी फितरत में आहे। दोस्तों तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जेका सोशल ड्रामे जी किस्त अचण वारी आहे उन्ही में तव्हां ॾिसंदो त हाणे हिकु बहितरीनु कमु थियण वारो आहे। उहो कमु ख़ासि करे जेको आहे दोस्तों हाणे सभिनी जेको आहे वाठनि जी शामत अचण वारी आहे। ख़ासि करे जन जन मोमल खे ॾुखायो ऐं हाणे मोमल उन्हनि खां बदिला वठंदी ऐं इन जो मोरो बणिबो केरु मूसा। ऐं मूसा सां शादी करे उनखे कीअं बि राज़ी करे ऐं उन खे जेको आहिस्ता आहिस्ता पोइ इस्तेमालु कंदे इन्हनि जे ख़िलाफ़ु। लेकिन मूसा बि राज़ी थी वेंदो। मूसा खे का ख़बर न पवंदी त हीअ मूंसां कहिड़ी वजह सां शादी करे रही आहे। उनखे चवंदी मुंहिंजो तोसां प्यारु आहे हेॾो होॾो करे। ऐं जेको आहे मूसा जॾहिं जी शादी थींदी उन खां पोइ आहिस्ता आहिस्ता मूसा जा हिकु कन भरींदी मोमल ऐं पंहिंजा दुश्मन खां पलांद वठण जे लाइ हुई क़दम खणी रही आहे। ऐं अचण वारी किस्त में तव्हां ॾिसंदो त मीर ॾुख पंहिंजा ज़ाहिर कंदो अकबर जे साम्हूं सिजावर ख़ान जी उतार ते वेही ऐं इहा ई ॻाल्हि कंदो त हाणे जेको आहे सिजावर नवाब ख़ान खे झुकाइणो आहे त उन सां कुझु न कुझु करिणो पवंदो। हीउ शैतान असांखे सुख सां जीअण कान ॾींदो ऐं इहा ई ॻाल्हि कंदो रहंदो मीर त नवाब ख़ान खे पंहिंजे क़दमनि में झुकाइणो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त होॾां वरी जेका ॿी तरफ़ राणी किरोध कंदी पंहिंजे पीउ सां तूं ठाह छो नथो करीं, जे ठाह न कंदे त पोइ तुंहिंजी मर्ज़ी भली पोइ मीर खे मारे छॾ, पोइ मां सॼी ज़िंदगी बेवारी गुज़ारींदुसि, ॿी शादी न कंदुसि, तूं मतां सोचे मां ॿी शादी कंदुसि। इते वरी भक्त जवाबु ॾींदो, भावल जवाबु न ॾींदो ऐं भक्त चवंदो तुंहिंजी सौट ॿी शादी कंदासीं। यानी हू पंहिंजो चए थो त मां इन सां शादी कंदुसि मीर खे मारे ऐं राणी जी तलाक त ऑटोमेटिकली थी वेंदी। ऐं राणी इते ज़बान ॾींदी भक्त खे ऐं भक्त खे सम्झाईंदी त तूं इहो कन ख़्वाबु कढी छॾ ऐं इहो सोच बि न त ईअं थींदो। मुंहिंजो वर मीर ई आहे, उन सां शादी मुंहिंजी थी चुकी आहे ऐं इहो हिक ॿिए खे ज़बान ॾींदा ऐं भावल सोचण ते मजबूर थी वेंदो त हाणे छा कजे। न राणी कीअं मीर खे परे कजे, कहिड़ो कमु कजे, पोइ इन सोच में पइजी वेंदा ऐं राणी बि हिकु ई जवाबु ॾेई छॾींदी मीर सां फ़ैसिलो कर, ठाह कर, मीर खे मारणो न आहे, मीर सां ठाह करिणो आहे। ऐं इते वक़्तु त तव्हांखे ख़बर आहे ठाह न करणु ॾींदो, ठाह मूं उथारे ईंदो, इन्हनि खे फ़ैसिलो करण ई न ॾींदो को न को, हू शैतानी करण वारो आहे। ऐं ॿी तरफ़ तव्हां ॾिसंदो दरिया ख़ान ऐं मूसा जेल मां छुटी ईंदा, उहे क्रोध कंदा रहंदा हिक ॿिए सां। दरिया ख़ान सम्झाईंदो मूसा खे बाबा तूं छॾे ॾे ज़िद खे, लेकिन मूसा न छॾींदो ज़िद खे। हू मूसा चवंदो मां नवाब ख़ान सां विढ़ंदुसि, पंहिंजो पलांद कंदुसि। ऐं हिते दरिया ख़ान चवंदो न बाबा हाणे जेको थी वियो सो थी वियो, हाणे छुटी आया आहियूं, वरी फॾे में न पवंदासीं, तूं इहा अजाई ज़िद पंहिंजी छॾे ॾे। ऐं इन ज़िद ते ई मूसा अटकियल आहे, मूसा खे बाहियूं आहिनि दिलि में, हुनजे करे हू ज़लील थियो आहे। ऐं हिते दरिया ख़ान वरी वरी कोशिशि कंदो रहंदो त मूसा मुड़ी वञे ऐं मूसा कोन मुड़ंदो दोस्तो। मूसा पंहिंजा पलांद कंदो, नवाब ख़ान खे टक्कर ॾींदो ऐं इहो ई मोमल इस्तेमालु करे मूसा खे पंहिंजा हक़ हिसाब सभिनी खां वठंदी ऐं नैना त वई प्यारो करे उन खे नवाब ख़ान हिकु पासे करे छॾियो। हाणे मोमल खे इहा ई बाहि आहे त सॼियूं कसरां कढां, लेकिन मज़बूत माण्हू मूंखे मिले, मज़बूत हिकिड़ो ई माण्हू आहे दुनिया में, यानी इन ड्रामे में उहो आहे मूसा। तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जेका सोशल ड्रामे जी किस्त अचण वारी आहे उन्ही में तव्हां ॾिसंदो त हाणे हिकु बहितरीनु कमु थियण वारो आहे। उहो कमु ख़ासि करे जेको आहे दोस्तो हाणे सभिनी जेको आहे वाठनि जी शामत अचण वारी आहे। ख़ासि करे जन जन मोमल खे ॾुखायो ऐं हाणे मोमल उन्हनि खां बदिला वठंदी ऐं इन जो मोरो बणिबो केरु मूसा। ऐं मूसा सां शादी करे उनखे कीअं बि राज़ी करे ऐं उन खे जेको आहिस्ता आहिस्ता पोइ इस्तेमालु कंदे इन्हनि जे ख़िलाफ़ु। लेकिन मूसा बि राज़ी थी वेंदो। मूसा खे का ख़बर न पवंदी त हीअ मूंसां कहिड़ी वजह सां शादी करे रही आहे। उनखे चवंदी मुंहिंजो तोसां प्यारु आहे हेॾो होॾो करे। ऐं जेको आहे मूसा जॾहिं जी शादी थींदी उन खां पोइ आहिस्ता आहिस्ता मूसा जा हिकु कन भरींदी मोमल ऐं पंहिंजा दुश्मन खां पलांद वठण जे लाइ हुई क़दम खणी रही आहे। ऐं अचण वारी किस्त में तव्हां ॾिसंदो त मीर ॾुख पंहिंजा ज़ाहिर कंदो अकबर जे साम्हूं सिजावर ख़ान जी उतार ते वेही ऐं इहा ई ॻाल्हि कंदो त हाणे जेको आहे सिजावर नवाब ख़ान खे झुकाइणो आहे त उन सां कुझु न कुझु करिणो पवंदो। हीउ शैतान असांखे सुख सां जीअण कान ॾींदो ऐं इहा ई ॻाल्हि कंदो रहंदो मीर त नवाब ख़ान खे पंहिंजे क़दमनि में झुकाइणो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त होॾां वरी जेका ॿी तरफ़ राणी किरोध कंदी पंहिंजे पीउ सां तूं ठाह छो नथो करीं, जे ठाह न कंदे त पोइ तुंहिंजी मर्ज़ी भली पोइ मीर खे मारे छॾ, पोइ मां सॼी ज़िंदगी बेवारी गुज़ारींदुसि, ॿी शादी न कंदुसि, तूं मतां सोचे मां ॿी शादी कंदुसि। इते वरी
भक्त जवाब ॾींदो, भावल जवाब न ॾींदो ऐं भक्त चवंदो तुंहिंजी सौट ॿी शादी कंदासीं, यानी हू पंहिंजो चए थो त मां इन सां शादी कंदुसि, मीर खे मारे ऐं राणी जी तलाक त ऑटोमेटिकली थी वेंदी ऐं राणी हिते ज़बान ॾींदी भक्त खे ऐं भक्त खे सम्झाईंदी त तूं इहो कन ख़्वाबु कढी छॾ ऐं इहो सोच बि न त ईअं थींदो, मुंहिंजो वर मीर ई आहे, उन सां शादी मुंहिंजी थी चुकी आहे ऐं इहो हिक ॿिए खे ज़बान ॾींदा ऐं भावल सोचण ते मजबूर थी वेंदो त हाणे छा कजे, न राणी कीअं मीर खे परे कजे, कहिड़ो कमु कजे, उहो इन सोच में पइजी वेंदा ऐं राणी बि हिकु ई जवाबु ॾेई छॾींदी, मीर सां फ़ैसिलो कर, ठाह कर, मीर खे मारणो न आहे, मीर सां ठाह करिणो आहे। ऐं हिते वक़्तु त तव्हांखे ख़बर आहे ठाह न करणु ॾींदो, ठाह मूं उथारे ईंदो, इन्हनि खे फ़ैसिलो करण ई न ॾींदो को न को, हू शैतानी करण वारो आहे। ऐं ॿी तरफ़ तव्हां ॾिसंदो दरिया ख़ान ऐं मूसा जेल मां छुटी ईंदा, उहे क्रोध कंदा रहंदा हिक ॿिए सां। दरिया ख़ान सम्झाईंदो मूसा खे बाबा तूं छॾे ॾे ज़िद खे, लेकिन मूसा न छॾींदो ज़िद खे, हू मूसा चवंदो मां नवाब ख़ान सां विढ़ंदुसि, पंहिंजो प्लान कंदुसि। ऐं हिते दरिया ख़ान चवंदो न बाबा हाणे जेको थी वियो सो थी वियो, हाणे छुटी आया आहियूं, वरी फॾे में न पवंदासीं, तूं इहा अजाई ज़िद पंहिंजी छॾे ॾे। ऐं इन ज़िद ते ई मूसा अटकियल आहे, मूसा खे बाहियूं आहिनि दिलि में, हुनजे करे हू ज़लील थियो आहे। ऐं हिते दरिया ख़ान वरी वरी कोशिशि कंदो रहंदो त मूसा मुड़ी वञे, ऐं मूसा कोन मुड़ंदो दोस्तो, मूसा पंहिंजा पलांद कंदो, नवाब ख़ान खे टकर ॾींदो ऐं इहो ई मुमल इस्तेमालु करे मूसा खे पंहिंजा हक़ हिसाब सभिनी खां वठंदी ऐं नैना त वई प्यालो करे उन खे नवाब ख़ान हिकु पासे करे छॾियो। हाणे मूमल खे इहा ई बाहि आहे त सॼियूं कसरां कढां, लेकिन मज़बूत माण्हू मूंखे मिले, मज़बूत हिकिड़ो ई माण्हू आहे दुनिया में, यानी इन ड्रामे में उहो आहे मूसा। तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जेका सोशल ड्रामे जी किस्त अचण वारी आहे, उन में तव्हां ॾिसंदो त हाणे हिकु बहितरीनु कमु थियण वारो आहे। उहो कमु ख़ासि करे जेको आहे दोस्तो हाणे सभिनी जेको आहे वाठनि जी शामत अचण वारी आहे, ख़ासि करे जिन जिन मूमल खे ॾुखायो ऐं हाणे मूमल उन्हनि खां बदिला वठंदी ऐं इन जो मोहरो बणिबो केरु, मूसा। ऐं मूसा सां शादी करे उन खे कीअं बि राज़ी करे ऐं उन खे जेको आहिस्ता आहिस्ता पोइ इस्तेमालु कंदे इन्हनि जे ख़िलाफ़ु, लेकिन मूसा बि राज़ी थी वेंदो, मूसा खे का ख़बर न पवंदी त हीअ मूसा कहिड़ी वजह शादी करे रही आहे, उन खे चवंदी मुंहिंजो तोसां प्यारु आहे हेॾो होॾो करे। ऐं जेको आहे मूसा जॾहिं जी शादी थींदी उन खां पोइ आहिस्ता आहिस्ता मूसा जा ही कन भरींदी मूमल ऐं पंहिंजा दुश्मन खां पलांद वठण जे लाइ हुई क़दम खणी रही आहे। ऐं अचण वारी किस्त में तव्हां ॾिसंदो त मीर ॾुख पंहिंजा ज़ाहिर कंदो, अकबर जे साम्हूं सिजावर ख़ान जी उताक ते वेही ऐं इहा ई ॻाल्हि कंदो त हाणे जेको आहे सिजावर नवाब ख़ान खे झुकाइणो आहे त उन सां कुझु न कुझु करिणो पवंदो, हीउ शैतान असांखे सुख सां जीअण कान ॾींदो। ऐं इहा ई ॻाल्हि कंदो रहंदो मीर त नवाब ख़ान खे पंहिंजे क़दमनि में झुकाइणो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त होॾां वरी जेका ॿी तरफ़ राणी क्रोध कंदी पंहिंजे पीउ सां, तूं ठाह छो नथो करीं, जे ठाह न कंदे त पोइ तुंहिंजी मर्ज़ी, भली पोइ मीर खे मारे छॾ, पोइ मां सॼी ज़िंदगी बेवारी गुज़ारींदुसि, ॿी शादी न कंदुसि, तूं मथां सोचें मां ॿी शादी कंदुसि। हिते वरी भक्त जवाब ॾींदो, भावल जवाब न ॾींदो ऐं भक्त चवंदो तुंहिंजी सौट ॿी शादी कंदासीं, यानी हू पंहिंजो चए थो त मां इन सां शादी कंदुसि, मीर खे मारे ऐं राणी जी तलाक त ऑटोमेटिकली थी वेंदी ऐं राणी हिते ज़बान ॾींदी भक्त खे ऐं भक्त खे सम्झाईंदी त तूं इहो कन ख़्वाबु कढी छॾ ऐं इहो सोच बि न त ईअं थींदो, मुंहिंजो वर मीर ई आहे, उन सां शादी मुंहिंजी थी चुकी आहे। ऐं इहो हिक ॿिए खे ज़बान ॾींदा ऐं भावल सोचण ते मजबूर थी वेंदो त हाणे छा कजे, न राणी कीअं मीर खे परे कजे, कहिड़ो कमु कजे, उहो इन सोच में पइजी वेंदा ऐं राणी बि हिकु ई जवाबु ॾेई छॾींदी, मीर सां फ़ैसिलो कर, ठाह कर, मीर खे मारणो न आहे, मीर सां ठाह करिणो आहे। ऐं हिते वक़्तु त तव्हांखे ख़बर आहे ठाह न करणु ॾींदो, ठाह मूं उथारे ईंदो, इन्हनि खे फ़ैसिलो करण ई न ॾींदो को न को, हू शैतानी करण वारो आहे। ऐं ॿी तरफ़ तव्हां ॾिसंदो दरिया ख़ान ऐं मूसा जेल मां छुटी ईंदा, उहे क्रोध कंदा रहंदा हिक ॿिए सां। दरिया ख़ान सम्झाईंदो मूसा खे बाबा तूं छॾे ॾे ज़िद खे, लेकिन मूसा न छॾींदो ज़िद खे, हू मूसा चवंदो मां नवाब ख़ान सां विढ़ंदुसि, पंहिंजो प्लान कंदुसि। ऐं हिते दरिया ख़ान चवंदो न बाबा हाणे जेको थी वियो सो थी वियो, हाणे छुटी आया आहियूं, वरी फॾे में न पवंदासीं, तूं इहा अजाई ज़िद पंहिंजी छॾे ॾे। ऐं इन ज़िद ते ई मूसा अटकियल आहे, मूसा खे बाहियूं आहिनि दिलि में, हुनजे करे हू ज़लील थियो आहे। ऐं हिते दरिया ख़ान वरी वरी कोशिशि कंदो रहंदो त मूसा मुड़ी वञे, ऐं मूसा कोन मुड़ंदो दोस्तो, मूसा पंहिंजा पलांद कंदो, नवाब ख़ान खे टकर ॾींदो ऐं इहो ई मुमल इस्तेमालु करे मूसा खे
पंहिंजा हक़ हिसाब सभिनी खां वठंदी ऐं नैना त वई प्यालो करे उन खे नवाब खान हिकु पासे करे छॾियो। हाणे मूमल खे इहा ई बाहि आहे त सॼियूं कसरां कढां लेकिन मज़बूत माण्हू मूंखे मिले। मज़बूत हिकिड़ो ई माण्हू आहे दुनिया में, यानी इन ड्रामे में, उहो आहे मूसा। जे तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जेका सोशल ड्रामे जी किस्त अचण वारी आहे उन में तव्हां ॾिसंदो त हाणे हिकु बहितरीनु कमु थियण वारो आहे। उहो कमु ख़ासि करे जेको आहे दोस्तो हाणे सभिनी जेको आहे वाठनि जी शामत अचण वारी आहे। ख़ासि करे जिन जिन मूमल खे ॾुखायो ऐं हाणे मूमल उन्हनि खां बदिला वठंदी ऐं इन जो मोहरो बणिबो केरु? मूसा। ऐं मूसा सां शादी करे उन खे कीअं बि राज़ी करे ऐं उन खे जेको आहिस्ता आहिस्ता पोइ इस्तेमालु कंदे इन्हनि जे ख़िलाफ़ु। लेकिन मूसा बि राज़ी थी वेंदो। मूसा खे का ख़बर न पवंदी त हीअ मूसा कहिड़ी वजह खे शादी करे रही आहे। उन खे चवंदी मूंखे तोसां प्यारु आहे हेॾो होॾो करे। ऐं जेको आहे मूसा जॾहिं जी शादी थींदी उन खां पोइ आहिस्ता आहिस्ता मूसा जा कन भरींदी मूमल ऐं पंहिंजा दुश्मन खां पलांद वठण जे लाइ हुई क़दम खणी रही आहे। ऐं अचण वारी किस्त में तव्हां ॾिसंदो त मीर ॾुख पंहिंजा ज़ाहिर कंदो अकबर जे साम्हूं सिजावर खान जी औताक ते वेही ऐं इहा ई ॻाल्हि कंदो त हाणे जेको आहे सिजावर नवाब खान खे झुकाइणो आहे त उन सां कुझु न कुझु करिणो पवंदो। हीउ शैतान असांखे सुख सां जीअण कान ॾींदो ऐं इहा ई ॻाल्हि कंदो रहंदो मीर त नवाब खान खे पंहिंजे क़दमनि में झुकाइणो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त होॾां वरी जेका ॿी तरफ़ राणी किरोध कंदी पंहिंजे पीउ सां, तूं ठाह छो नथो करीं? जे ठाह न कंदे त पोइ तुंहिंजी मर्ज़ी, भली पोइ मीर खे मारे छॾ, पोइ मां सॼी ज़िंदगी बेवारी गुज़ारींदुसि, ॿी शादी न कंदुसि। तूं मतां सोचें मां ॿी शादी कंदुसि। इते वरी भक्त जवाबु ॾींदो, भावल जवाबु न ॾींदो ऐं भक्त चवंदो तुंहिंजी सौट ॿी शादी कंदासीं। यानी हू पंहिंजो चए थो त मां इन सां शादी कंदुसि मीर खे मारे ऐं राणी जी तलाक त ऑटोमेटिकली थी वेंदी। ऐं राणी इते ज़बान ॾींदी भक्त खे ऐं भक्त खे सम्झाईंदी त तूं इहो ख़्वाबु कढी छॾ ऐं इहो सोच बि न त ईअं थींदो। मुंहिंजो वर मीर ई आहे, उन सां शादी मुंहिंजी थी चुकी आहे ऐं इहो हिक ॿिए खे ज़बान ॾींदा ऐं भावल सोचण ते मजबूर थी वेंदो त हाणे छा कजे। न राणी कीअं मीर खे परे कजे, कहिड़ो कमु कजे, उहो इन सोच में पइजी वेंदा ऐं राणी बि हिकु ई जवाबु ॾेई छॾींदी, मीर सां फ़ैसिलो कर, ठाह कर। मीर खे मारणो न आहे, मीर सां ठाह करिणो आहे। ऐं इते वक़्तु त तव्हांखे ख़बर आहे ठाह न करणु ॾींदो, ठाह मूं उथारे ईंदो, इन्हनि खे फ़ैसिलो करण ई न ॾींदो को न को, हू शैतानी करण वारो आहे। ऐं ॿी तरफ़ तव्हां ॾिसंदो दरिया खान ऐं मूसा जेल मां छुटी ईंदा, उहे क्रोध कंदा रहंदा हिक ॿिए सां। दरिया खान सम्झाईंदो मूसा खे बाबा तूं छॾे ॾे ज़िद खे, लेकिन मूसा न छॾींदो ज़िद खे। हू मूसा चवंदो मां नवाब खान सां विढ़ंदुसि, पंहिंजो पलांद कंदुसि। ऐं हिते दरिया खान चवंदो न बाबा हाणे जेको थी वियो सो थी वियो, हाणे छुटी आया आहियूं, वरी फॾे में न पवंदासीं। तूं इहा अजाई ज़िद पंहिंजी छॾे ॾे। ऐं इन ज़िद ते ई मूसा अटकियल आहे, मूसा खे बाहियूं आहिनि दिलि में, हुनजे करे हू ज़लील थियो आहे। ऐं हिते दरिया खान वरी वरी कोशिशि कंदो रहंदो त मूसा मुड़ी वञे ऐं मूसा कोन मुड़ंदो दोस्तो। मूसा पंहिंजा पलांद कंदो, नवाब खान खे टकर ॾींदो ऐं इहा ई मूमल इस्तेमालु करे मूसा खे पंहिंजा हक़ हिसाब सभिनी खां वठंदी ऐं नैना त वई प्यालो करे उन खे नवाब खान हिकु पासे करे छॾियो। हाणे मूमल खे इहा ई बाहि आहे त सॼियूं कसरां कढां लेकिन मज़बूत माण्हू मूंखे मिले। मज़बूत हिकिड़ो ई माण्हू आहे दुनिया में, यानी इन ड्रामे में, उहो आहे मूसा। जे तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जेका सोशल ड्रामे जी किस्त अचण वारी आहे उन में तव्हां ॾिसंदो त हाणे हिकु बहितरीनु कमु थियण वारो आहे। उहो कमु ख़ासि करे जेको आहे दोस्तो हाणे सभिनी जेको आहे वाठनि जी शामत अचण वारी आहे। ख़ासि करे जिन जिन मूमल खे ॾुखायो ऐं हाणे मूमल उन्हनि खां बदिला वठंदी ऐं इन जो मोहरो बणिबो केरु? मूसा। ऐं मूसा सां शादी करे उन खे कीअं बि राज़ी करे ऐं उन खे जेको आहिस्ता आहिस्ता पोइ इस्तेमालु कंदे इन्हनि जे ख़िलाफ़ु। लेकिन मूसा बि राज़ी थी वेंदो। मूसा खे का ख़बर न पवंदी त हीअ मूसा कहिड़ी वजह खे शादी करे रही आहे। उन खे चवंदी मूंखे तोसां प्यारु आहे हेॾो होॾो करे। ऐं जेको आहे मूसा जॾहिं जी शादी थींदी उन खां पोइ आहिस्ता आहिस्ता मूसा जा कन भरींदी मूमल ऐं पंहिंजा दुश्मन खां पलांद वठण जे लाइ हुई क़दम खणी रही आहे। ऐं अचण वारी किस्त में तव्हां ॾिसंदो त मीर ॾुख पंहिंजा ज़ाहिर कंदो अकबर जे साम्हूं सिजावर खान जी औताक ते वेही ऐं इहा ई ॻाल्हि कंदो त हाणे जेको आहे सिजावर नवाब खान खे झुकाइणो आहे त उन सां कुझु न कुझु करिणो पवंदो। हीउ शैतान असांखे सुख सां जीअण कान ॾींदो ऐं इहा ई ॻाल्हि कंदो रहंदो मीर त नवाब खान खे पंहिंजे क़दमनि में झुकाइणो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त होॾां वरी जेका ॿी तरफ़ राणी किरोध कंदी पंहिंजे पीउ सां, तूं ठाह छो नथो करीं? जे ठाह न कंदे त पोइ तुंहिंजी मर्ज़ी, भली पोइ मीर खे मारे छॾ, पोइ मां सॼी ज़िंदगी बेवारी गुज़ारींदुसि, ॿी शादी न कंदुसि। तूं मतां सोचें मां ॿी शादी कंदुसि। इते वरी
भक्त जवाबु ॾींदो, भावल जवाबु न ॾींदो। ऐं भक्त चवंदो तुंहिंजी सौट ॿी शादी कंदासीं, यानी हू पंहिंजो चए थो त मां इन सां शादी कंदुसि, मीर खे मारे ऐं राणी जी तलाक त ऑटोमेटिकली थी वेंदी। ऐं राणी हिते ज़बान ॾींदी भक्त खे ऐं भक्त खे सम्झाईंदी त तूं इहो ख़्वाबु कढी छॾ ऐं इहो सोच बि न त ईअं थींदो, मुंहिंजो वर मीर ई आहे, उन सां शादी मुंहिंजी थी चुकी आहे। ऐं इहो हिक ॿिए खे ज़बान ॾींदा ऐं भावल सोचण ते मजबूर थी वेंदो त हाणे छा कजे, न राणी कीअं मीर खे परे कजे, कहिड़ो कमु कजे, उहो इन सोच में पइजी वेंदा। ऐं राणी बि हिकु ई जवाबु ॾेई छॾींदी, मीर सां फ़ैसिलो कर, ठाह कर, मीर खे मारणो न आहे, मीर सां ठाह करिणो आहे। ऐं हिते भक्त त तव्हांखे ख़बर आहे ठाह न करणु ॾींदो, ठाह मूं उथारे ईंदो, इन्हनि खे फ़ैसिलो करण ई न ॾींदो को न को, हू शैतानी करण वारो आहे। ऐं ॿी तरफ़ तव्हां ॾिसंदो दरिया ख़ान ऐं मूसा जेल मां छुटी ईंदा, उहे क्रोध कंदा रहंदा हिक ॿिए सां। दरिया ख़ान सम्झाईंदो मूसा खे बाबा तूं छॾे ॾे ज़िद खे, लेकिन मूसा न छॾींदो ज़िद खे। हू मूसा चवंदो मां नवाब ख़ान सां विढ़ंदुसि, पंहिंजो प्लान कंदुसि। ऐं हिते दरिया ख़ान चवंदो न बाबा हाणे जेको थी वियो सो थी वियो, हाणे छुटी आया आहियूं, वरी फॾे में न पवंदासीं, तूं इहा अजाई ज़िद पंहिंजी छॾे ॾे। ऐं इन ज़िद ते ई मूसा अटकियल आहे, मूसा खे बाहियूं आहिनि दिलि में, हुनजे करे हू ज़लील थियो आहे। ऐं हिते दरिया ख़ान वरी वरी कोशिशि कंदो रहंदो त मूसा मुड़ी वञे, ऐं मूसा कोन मुड़ंदो दोस्तो। मूसा पंहिंजा पलांद कंदो, नवाब ख़ान खे टक्कर ॾींदो ऐं इहो ई मुमल इस्तेमालु करे मूसा खे पंहिंजा हक़ हिसाब सभिनी खां वठंदी। ऐं नैना त वई प्यारो करे उन खे नवाब ख़ान हिकु पासे करे छॾियो। हाणे मूमल खे इहा ई बाहि आहे त सॼियूं कसरां कढां, लेकिन मज़बूत माण्हू मूंखे मिले, मज़बूत हिकिड़ो ई माण्हू आहे दुनिया में, यानी इन ड्रामे में उहो आहे मूसा। तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जेका सोशल ड्रामे जी किस्त अचण वारी आहे, उन में तव्हां ॾिसंदो त हाणे हिकु बहितरीनु कमु थियण वारो आहे। उहो कमु ख़ासि करे जेको आहे दोस्तो, हाणे सभिनी जेको आहे वाठनि जी शामत अचण वारी आहे, ख़ासि करे जिन जिन मूमल खे ॾुखायो। ऐं हाणे मूमल उन्हनि खां बदिला वठंदी ऐं इन जो मोरो बणिबो केरु, मूसा। ऐं मूसा सां शादी करे उन खे कीअं बि राज़ी करे ऐं उन खे जेको आहिस्ता आहिस्ता पोइ इस्तेमालु कंदे इन्हनि जे ख़िलाफ़ु, लेकिन मूसा बि राज़ी थी वेंदो। मूसा खे का ख़बर न पवंदी त हीअ मूसा कहिड़ी वजह शादी करे रही आहे। उन खे चवंदी मुंहिंजो तोसां प्यारु आहे, हेॾो होॾो करे। ऐं जेको आहे मूसा जॾहिं जी शादी थींदी, उन खां पोइ आहिस्ता आहिस्ता मूसा जा कन भरींदी मूमल, ऐं पंहिंजा दुश्मन खां पलांद वठण जे लाइ हुई क़दम खणी रही आहे। ऐं अचण वारी किस्त में तव्हां ॾिसंदो त मीर ॾुख पंहिंजा ज़ाहिर कंदो, अकबर जे साम्हूं सिजावर ख़ान जी उतार ते वेही ऐं इहा ई ॻाल्हि कंदो त हाणे जेको आहे सिजावर नवाब ख़ान खे झुकाइणो आहे त उन सां कुझु न कुझु करिणो पवंदो। हीउ शैतान असांखे सुख सां जीअण कान ॾींदो। ऐं इहा ई ॻाल्हि कंदो रहंदो मीर त नवाब ख़ान खे पंहिंजे क़दमनि में झुकाइणो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त होॾां वरी जेका ॿी तरफ़ राणी क्रोध कंदी पंहिंजे पीउ सां, तूं ठाह छो नथो करीं, जे ठाह न कंदे त पोइ तुंहिंजी मर्ज़ी, भली पोइ मीर खे मारे छॾ, पोइ मां सॼी ज़िंदगी बेवारी गुज़ारींदुसि, ॿी शादी न कंदुसि, तूं मथां सोचें मां ॿी शादी कंदुसि। हिते वरी भक्त जवाबु ॾींदो, भावल जवाबु न ॾींदो। ऐं भक्त चवंदो तुंहिंजी सौट ॿी शादी कंदासीं, यानी हू पंहिंजो चए थो त मां इन सां शादी कंदुसि, मीर खे मारे ऐं राणी जी तलाक त ऑटोमेटिकली थी वेंदी। ऐं राणी हिते ज़बान ॾींदी भक्त खे ऐं भक्त खे सम्झाईंदी त तूं इहो ख़्वाबु कढी छॾ ऐं इहो सोच बि न त ईअं थींदो, मुंहिंजो वर मीर ई आहे, उन सां शादी मुंहिंजी थी चुकी आहे। ऐं इहो हिक ॿिए खे ज़बान ॾींदा ऐं भावल सोचण ते मजबूर थी वेंदो त हाणे छा कजे, न राणी कीअं मीर खे परे कजे, कहिड़ो कमु कजे, उहो इन सोच में पइजी वेंदा। ऐं राणी बि हिकु ई जवाबु ॾेई छॾींदी, मीर सां फ़ैसिलो कर, ठाह कर, मीर खे मारणो न आहे, मीर सां ठाह करिणो आहे। ऐं हिते भक्त त तव्हांखे ख़बर आहे ठाह न करणु ॾींदो, ठाह मूं उथारे ईंदो, इन्हनि खे फ़ैसिलो करण ई न ॾींदो को न को, हू शैतानी करण वारो आहे। ऐं ॿी तरफ़ तव्हां ॾिसंदो दरिया ख़ान ऐं मूसा जेल मां छुटी ईंदा, उहे क्रोध कंदा रहंदा हिक ॿिए सां। दरिया ख़ान सम्झाईंदो मूसा खे बाबा तूं छॾे ॾे ज़िद खे, लेकिन मूसा न छॾींदो ज़िद खे। हू मूसा चवंदो मां नवाब ख़ान सां विढ़ंदुसि, पंहिंजो प्लान कंदुसि। ऐं हिते दरिया ख़ान चवंदो न बाबा हाणे जेको थी वियो सो थी वियो, हाणे छुटी आया आहियूं, वरी फॾे में न पवंदासीं, तूं इहा अजाई ज़िद पंहिंजी छॾे ॾे। ऐं इन ज़िद ते ई मूसा अटकियल आहे, मूसा खे बाहियूं आहिनि दिलि में, हुनजे करे हू ज़लील थियो आहे। ऐं हिते दरिया ख़ान वरी वरी कोशिशि कंदो रहंदो त मूसा मुड़ी वञे, ऐं मूसा कोन मुड़ंदो दोस्तो। मूसा पंहिंजा पलांद कंदो, नवाब ख़ान खे टक्कर ॾींदो ऐं इहो ई मुमल इस्तेमालु करे मूसा खे पंहिंजा हक़ हिसाब सभिनी खां वठंदी। ऐं नैना त वई प्यारो करे उन खे नवाब ख़ान हिकु पासे करे छॾियो।
हाणे मूमल खे इहा ई बाहि आहे त सॼियूं कसरां कढां, लेकिन मज़बूत माण्हू मूंखे मिले। मज़बूत हिकिड़ो ई माण्हू आहे दुनिया में, यानी इन ड्रामे में उहो आहे मूसा। तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जेका सुपर सीरियल ड्रामे जी किस्त अचण वारी आहे, उन में तव्हां ॾिसंदो त हाणे हिकु बहितरीनु कमु थियण वारो आहे। उहो कमु ख़ासि करे जेको आहे दोस्तो हाणे सभिनी जेको आहे वाठनि जी शामत अचण वारी आहे, ख़ासि करे जिन जिन मूमल खे ॾुखायो ऐं हाणे मूमल उन्हनि खां बदिला वठंदी ऐं इन जो मोहरो बणिबो केरु? मूसा। ऐं मूसा सां शादी करे उनखे कीअं बि राज़ी करे ऐं उन खे जेको आहिस्ता आहिस्ता पोइ इस्तेमालु कंदे इन्हनि जे ख़िलाफ़ु, लेकिन मूसा बि राज़ी थी वेंदो। मूसा खे का ख़बर न पवंदी त हीअ मूसा कहिड़ी वजह शादी करे रही आहे। उनखे चवंदी मुंहिंजो तोसां प्यारु आहे हेॾो होॾो करे, ऐं जेको आहे मूसा जॾहिं जी शादी थींदी उन खां पोइ आहिस्ता आहिस्ता मूसा जा ही कन भरींदी मूमल, ऐं पंहिंजा दुश्मन खां पलांद वठण जे लाइ हुई क़दम खणी रही आहे। ऐं अचण वारी किस्त में तव्हां ॾिसंदो त मीर ॾुख पंहिंजा ज़ाहिर कंदो अकबर जे साम्हूं सिजावर ख़ान जी उतार ते वेही, ऐं इहा ई ॻाल्हि कंदो त हाणे जेको आहे सिजावर नवाब ख़ान खे झुकाइणो आहे त उन सां कुझु न कुझु करिणो पवंदो। हीउ शैतान असांखे सुख सां जीअण कान ॾींदो, ऐं इहा ई ॻाल्हि कंदो रहंदो मीर त नवाब ख़ान खे पंहिंजे क़दमनि में झुकाइणो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त होॾां वरी जेका ॿी तरफ़ राणी किरोध कंदी पंहिंजे पीउ सां, तूं ठाह छो नथो करीं? जे ठाह न कंदे त पोइ तुंहिंजी मर्ज़ी, भली पोइ मीर खे मारे छॾ, पोइ मां सॼी ज़िंदगी बेवारी गुज़ारींदुसि, ॿी शादी न कंदुसि। तूं मतां सोचें मां ॿी शादी कंदुसि। हिते वरी भक्त जवाबु ॾींदो, भावल जवाबु न ॾींदो, ऐं भक्त चवंदो तुंहिंजी सौट ॿी शादी कंदासीं, यानी हू पंहिंजो चए थो त मां इन सां शादी कंदुसि मीर खे मारे, ऐं राणी जी तलाक त ऑटोमेटिकली थी वेंदी। ऐं राणी हिते ज़बान ॾींदी भक्त खे, ऐं भक्त खे सम्झाईंदी त तूं इहो कन ख़्वाबु कढी छॾ ऐं इहो सोच बि न त ईअं थींदो। मुंहिंजो वर मीर ई आहे, उन सां शादी मुंहिंजी थी चुकी आहे, ऐं इहो हिक ॿिए खे ज़बान ॾींदा ऐं भावल सोचण ते मजबूर थी वेंदो त हाणे छा कजे, न राणी कीअं मीर खे परे कजे, कहिड़ो कमु कजे, पोइ इन सोच में पइजी वेंदा। ऐं राणी बि हिकु ई जवाबु ॾेई छॾींदी, मीर सां फ़ैसिलो कर, ठाह कर, मीर खे मारणो न आहे, मीर सां ठाह करिणो आहे। ऐं हिते वक़्तु त तव्हांखे ख़बर आहे ठाह न करणु ॾींदो, ठाह मूं उथारे ईंदो, इन्हनि खे फ़ैसिलो करण ई न ॾींदो को न को, हू शैतानी करण वारो आहे। ऐं ॿी तरफ़ तव्हां ॾिसंदो दरिया ख़ान ऐं मूसा जेल मां छुटी ईंदा, उहे क्रोध कंदा रहंदा हिक ॿिए सां। दरिया ख़ान सम्झाईंदो मूसा खे बाबा तूं छॾे ॾे ज़िद खे, लेकिन मूसा न छॾींदो ज़िद खे। हू मूसा चवंदो मां नवाब ख़ान सां विढ़ंदुसि, पंहिंजो पलांद कंदुसि। ऐं हिते दरिया ख़ान चवंदो न बाबा हाणे जेको थी वियो सो थी वियो, हाणे छुटी आया आहियूं, वरी फॾे में न पवंदासीं, तूं इहा अजाई ज़िद पंहिंजी छॾे ॾे। ऐं इन ज़िद ते ई मूसा अटकियल आहे, मूसा खे बाहियूं आहिनि दिलि में, हुनजे करे हू ज़लील थियो आहे। ऐं हिते दरिया ख़ान वरी वरी कोशिशि कंदो रहंदो त मूसा मुड़ी वञे, ऐं मूसा कोन मुड़ंदो दोस्तो। मूसा पंहिंजा पलांद कंदो, नवाब ख़ान खे टक्कर ॾींदो, ऐं इहा ई मूमल इस्तेमालु करे मूसा खे पंहिंजा हक़ हिसाब सभिनी खां वठंदी, ऐं नैना त वई प्यारो करे उन खे नवाब ख़ान हिकु पासे करे छॾियो। हाणे मूमल खे इहा ई बाहि आहे त सॼियूं कसरां कढां, लेकिन मज़बूत माण्हू मूंखे मिले। मज़बूत हिकिड़ो ई माण्हू आहे दुनिया में, यानी इन ड्रामे में उहो आहे मूसा। जे वीडियो सुठी लॻी आहे त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा।